अहिड़ा ई विश्वासी महात्मा हा हिकिड़ा भजन कंदा हा। घुमंदे घुमंदे हिकिड़े नगर में पहुता, उते धर्मशाला हो। धर्मशाला यानी जेको स्थान धर्म सां जुड़ियल आहे उनखे धर्मशाला चइबो आहे। जेको व्यवसाय सां धंधे सां जुड़ियल आहे उहो धर्मशाला न आहे। जेको कंहिंजे मदद जे लाइ सहायता जे लाइ आहे। ऐं धर्म यानी जे जाते भगवान जो कुझु उते स्थान बि हुजे, भगवान जो विग्रह हुजे, भगवान जी छवि हुजे, भगवान जी आरती हले, भगवान जो सेवन पूजन हले, हर जगह पहिरों उहे ई धर्मशाला हूंदा। अॼु बि कई धर्मशालाऊं आहिनि जाते सेवा कई वेंदी आहे। चओ हरे राम। तो उते उहे महात्मा रुकिया और महात्माउनि जो समय राति जो बढ़िया 10 बजे सुम्ही पवनि और सुबुह जो 3-4 बजे उथी वञनि। रोज़ जो कमु हूंदो। उते हिकिड़ो वापारी आयो और वापारी अची करे घुमी फिरी करे वीचारो 12-1 बजे अचे, छो जो ये हिन कलयुग जी घटना आहे हाणे जी। और मस्त खाई पी करे सुम्हे तो उनखे अञा झूठो अचे, 3 थियनि त एॾो महात्मा शंख वॼाइणु शुरू करे, घिंड घड़ियाल शुरू करियो, सीताराम 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 सीताराम। वीचारो सेठ जी परेशान थियो। हिकु ॾींहुं त जीअं तीअं झेलई, पर 3-4 ॾींहं वापार हुयो। ॿिए ॾींहुं आयो त वरी उहो शंख वॼा ऐं सीताराम सीताराम थियो। सेठ जी चढ़ी आयो साम्हूं कमरे ते, चवणु लॻो, ओ बाबा जी छा सीताराम सीताराम लॻाए ॾिनी अथव? छो भाई? ये करते रहते हो सारा दिन सीताराम सीताराम, तुम्हारे सीताराम ने कर दी हमारी नींद हराम। सेठ जी तो चए। महात्मा चवनि था, भाई ये छा थो चए? भगवान जो नालो कॾहिं निंड हराम कंदो आहे कि जीवन सजायो कंदो आहे? कि तव्हांखे छा आहे, तव्हां आहियो बाबा जी। शंख वॼायो, बाजा वॼायो, कीर्तन कयो, वेठे वेठे बढ़िया तव्हांजी चकाचक सेवा हले थी, पेट पूजा थी वञे। असांखां पुछो, पसीना वाहींदा आहियूं, महिनत कंदा आहियूं, ड्रुक लॻाईंदा आहियूं, तॾहिं वञी करे कुझु भोजन पाईंदा आहियूं। महात्मा चएसि थो, भाई अहिड़ी ॻाल्हि न आहे, सभिनि खे भॻवानु पंहिंजो पंहिंजो सेवा कमु बांटियो आहे। इन जो अर्थ इहो न आहे कि तूं कमाए थो, मेहनत थो करे त तूं भाई तूं खाईंदो आहे। न, उहे पालन हार प्रभु परबीन, उहे तोखे प्रभु खाराईंदा आहिनि। सॼे लोक खे, सभिनी ब्रह्मांड खे उहे ई पालन करे रहिया आहिनि। तूं छा थो सम्झे? केवल इंसान धंधो कंदो आहे, ॿिया सभु सभिनि खे त भॻवान था पालनि। हाणे सेठ जी चए थो न, इहो ज्ञान जेको आहे न पंहिंजे चेलनि खे वञी ॿुधाइजो, असांखे न ॿुधायो। असांखे ख़बर आहे महिनत कीअं थींदी आहे। कमाल आहे, तव्हांजा भॻवान खाराईंदा, वेठे वेठे खाराईंदा? जी हा, असांखे नथा खाराइनि। तूं अगरि भॻवान जो नाम जप, भॻवान जे भरोसे रहो त भॻवान खाराईंदा। अरे कीअं खाराईंदा? भॻवान खाराईंदा न। ऐं अगरि मां न खावां त भॻवान जे भरोसे संतनि जे मुख मां निकिरियो त तोखे चमाट हणी बि खाराईंदा। हाणे त पशुपेश में बहस थी वई, वाद विवाद में कुझु शर्त लॻी वई, चुनौती थी वई, चैलेंज, कंडीशन जंहिंखे चवंदा आहियो तव्हां। हाणे टारगेट ॾिनो हिक ॿिए खे। सेठ जी चए थो, अॼु खां तव्हांजी मुंहिंजी हिकिड़ी शर्त लॻी, अॼु ई मां हली थो वञा, सॼो ॾींहुं राम राम कंदुमि। सॼे ॾींहं में हिकु बार बि अगरि भोजन करायो भॻवान त मां मञी वेंदुमि, मां धंधो छॾे करे तव्हांजो चेलो बणिजी वेंदुमि, मां बि ॾींहुं राति ज़िंदगी भर राम राम कंदुमि। संत वीचारा घबराइजी विया। पोइ अगरि न आयो त? चई न आयो त तव्हां इहे घिंड घड़ियाल छॾींदव, मूं सां गॾु तव्हां बि मज़दूरी कंदव। चओ मंज़ूर अथव? चयोमांव न, महात्मा विश्वासी आहे। बिल्कुलु हिकु पल में चयो, प्यारा मूंखे मंज़ूर आहे। त बसि वचन थी वियो, रघुकुल रीत सदा चलाए, प्राण जाए पर वचन न जाए। महात्मा वीचारे भॻवान जे भरोसे चई त छॾियो। ऐं सेठ जी ओॾी महिल वियो ई कोन ओॾे। सेठ जी बि घटि चतुर चालाक न हुजे, उहो ॾाढो चालाक। हुन सोची हिते राम राम कंदुमि त कोई न कोई त पहुची वेंदो थाली खणी करे। हा, आस पास तव्हां राम राम करे ॾिसो, वेश बदिले, कोई न कोई कुझु न कुझु ॾेई वेंदो तव्हांखे। चओ हरे राम। लेकिन मां जंगल में थो वञी वियां, ऐं जंगल में बि काथे वण ते चढ़ी थो वियां, उते केरु ईंदो मूंखे खाराइण? ऐं हिन जो राम त सर्वव्यापक आहे। ॾिसूं त हाणे राम जी कीअं थो खाराए। अॼु हुन संत खे मां भाई बंदि न ठाहियो। सिंधी में चवंदा आहिनि भाई बंदि, यानी बिजनेसमैन, धंधो वापारु करण वारो। हा,
त मांजो नालो भी सेठ जी ना आहे, फलाणो मल ना आहे। हलियो और सुबह जो वही 3-4 बजे निकतो तो 5 बजे उते जंगल में पहुंची हिकिड़ो बढ़िया सुठो वृक्ष ॾिठई, साम्हूं नदी भी हुई थोड़ो परते, उते चढ़ी करे ऐं राम राम शुरू करे छॾियो। राम राम कंदो रहे भैया, राम 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 राम। तहां भी केंदव छा राम राम? कभी राम 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 सीता राम 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 सीता राम 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 हरि बोल राम राम बोल प्यारे राम 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 बोल प्यारे राम 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 ओ राम राम बोल प्यारे राम 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 बोल प्यारे राम 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 हरि जय जय हनुमान बोलो जय जय हनुमान जय जय हनुमान बोलो जय जय हनुमान ओ बजरंग बली ओ प्यारे बजरंग बली ओ प्यारे बजरंग बली ओ जय जय हनुमान बोल जय जय हनुमान हनुमान जय जय हनुमान बोलो जय जय हनुमान हरे राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम ओ राधे 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 बोल राधे 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 श्याम राधे राधे श्याम बोल राधे राधे श्याम श्याम ओ राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम बोल राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम बोलो राधा वर चंद्र की जय सियावर रामचंद्र की जय हरे राम हरे राम। वाह वाह जेको भगवान जो भरोसो रखे भला उन जो विश्वास भगवान कीअं तोड़े। हाणे हो महात्मा जेको हुयो उहो त वीचारो धर्मशाला में वेठो, उनजो तो वैसे ही भजन जो समय हो, लेकिन अखियुनि में आंसू भरिजी आया। चई प्रभु मांखे या शर्त न लॻाइण खपंदी, पतो न आहे कोई माण्हू भक्ति जो पात्र आहे भी कि न आहे। हाँ छो जो इन सां त माण्हूअ जो विश्वास ईंदो, प्रेम वधंदो। कोई नास्तिक आहे त नास्तिक पियो लॻे, लेकिन हाणे मुंहिंजे मुंहं मां त निकिरी वियो अथव कि तव्हां हिनखे भोजन कराईंदव, ये न केन प्रकार आहिनि। अॼु अगरि हिनखे भोजन न मिलियो आहे, वियो बि चालाक जंगल में आहे, केरु हुनजो ख़्यालु रखंदो तव्हांजे बिना? काॾे आहे उहो बि मूंखे पतो न आहे, लेकिन हाणे अगरि हिनखे भोजन तव्हां न खारायव त हे जीवन भर हिन जो हे जीवन 84 लख जोड़ियुनि जो व्यर्थ न हली वञे। ओहो हे प्रभु हाणे तव्हां लज रखिजो। प्रबल प्रेम के पाले पढ़कर प्रभु को नियम बदलते देखा, अपना मान टले टल जाए भक्त का मान न टलते देखा। ॾिसो हिकु त संत जो वचन सुखमनी चए थी पई, प्रभु जी बस है साध की रसना, प्रभु जी बस साध की रसना। जेके हिकिड़ो निष्काम प्रेम कंदा आहिनि, ध्यानु ॾिजो। ॿियो निरंतर, निष्काम करण वारा ॾाढा आहिनि पर निरंतर वारा कोई कोन। भगवान गीता में चवनि था अनन्य चेता सततम, यानी कंटिन्यूस, लगातार। जेको भक्त निरंतर भगवान जो भजन कंदो आहे उहो सकाम बि हुजे त पार पइजी वेंदो, ऐं निष्काम बि हुजे, निरंतर भजन ई न करे त माया पकड़े वठनि। तो महात्मा निरंतर भजन कंदो वीचारो, उनजी वाणी भगवान कीअं तोड़े। प्रेम सां भाव में भरिजी अखियुनि में लुड़क प्रेम जा भरे करे उन ठाकुर जी खे प्रार्थना कयो। चओ हरि राम। ओ पालन हारे निर्गुण और न्यारे, ओ पालन हारे निर्गुण और न्यारे, तुमरे बिन हमरा कौनो नहीं, तुमरे बिन हमरा कौनो नहीं। हमरी
उलझन सुलझाओ भगवन, हमरी उलझन सुलझाओ भगवन। तुम्हारे बिन हमरा कौनो नहीं, तुमरे बिन हमरा कौनो नहीं। तुम्ही हमका हो प्यारे, तुम्ही हमरे रखवारे, तुमरे बिन हमरा कौनो नहीं, तुमरे बिन हमरा कौनो नहीं। चंदा में तुम ही तो बने हो चांदनी, सूरज में उजाला तुम्ही से, ये गगन है मगन, तुम ही तो दिए हो सितारे, भगवन ये जीवन तुम ना संभालोगे तो क्या कोई संभाले, ओ पालनहारे निर्गुण न्यारे, तुमरे बिन हमरा कौनो नहीं। हमरी उलझन सुलझाओ भगवन, तुमरे बिन हमरा कौनो नहीं। ओ तुमरे बिन हमरा कौनो नाही, कृष्ण तुमरे बिन हमरा कौनो नहीं। हृदय सां प्रार्थना निकिरे ऐं भगवान स्वीकार न कनि। ओहो, जेकी दिलि सां प्रार्थना थींदी आहे अखियुनि जे लुड़कनि सां उन्हनि जो तुरंत जवाब बि ईंदो आहे। चओ हरे राम। हेॾी संतनि प्रार्थना कई, होॾे सेठ जी राम 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 करण लॻा। 2-4 कलाक गुज़रिया, सूर्य भगवान उदय थिया। जेॾी महिल प्रखर रोशनी थी, कुझु समय खां पोइ समय थियो त कुझु उते जेके बंजारा हूंदा आहिनि, घुमंदा रहंदा आहिनि, यात्रा कंदा आहिनि, उहे काॾे यात्रा पिया कनि। उन्हनि अची करे पंहिंजी पोटलियूं खोलियूं, टिफिन बॉक्स खोलिया। उन ई वण जे हेठों वॾो वृक्ष हुयो, बगल में नदी बि हुई, त माण्हू अहिड़ी जॻह ॻोल्हींदा आहिनि। उते जीअं ई खोलियऊं, बढ़िया सभिनि जा 8-10 माण्हुनि जा टिफिन बॉक्स खुलिया, तरह तरह जा सवाद, उनजी अखियूं खुली वियूं। चई त जंगल में काॾो हे पुलाव जी ख़ुशबू थी अचे, हे पकोड़नि जी, बेसण जी, हे बटालनि जी कचरियूं, हे कमाल आहे, हे पराठनि जी ख़ुशबू थी अचे पई, हे दाल चांवर थी अचे, हे खीरनीअ जी ख़ुशबू थी अचे। अखियूं जो खोले ॾिठई त मार, मुंहिंजे पीउ बि कॾहिं एॾी रोटी न खाराई, हिते त हेॾा आइटम अची विया। चओ हरे राम। लॻे थो भॻवानु बंदोबस्तु करणु शुरू कयो आहे। चओ हरे राम। लेकिन चई अरे मां त संत खां वचन वरितो आहे, मां छाजे करे खावां? ठीकु आहे, मां हेठि लहंदुमि त खाराईंदा, मां छो खावां? भॻवानु खाराईंदो न, कंहिंजी बि रोटी मां खाई वेंदुमि छा? वरी अखियूं बंदि करे छॾियूं। ॾाढो चतुर चालाक। भॻवान बि ॾिठो हूंदो त निठर आहे भैंसां, हिते जंगल में हिनखे 20 आइटम पहुचाइनि त चंडो लहे कोन थो, खाए कोन थो पियो, वरी वेठो थो पियो ज़बरदस्ती राम राम करे, भोजन करे कोन थो। ठीकु आहे। एतिरे में भॻवान जी ॿी लीला थी। शेर जी दहाड़ आई, गर्जना आई भयंकर, सिंहनाद थियो। महाराज वीचारा बंजारा त हाणे त पोटलियूं शोटलियूं सभु भॼी विया, हुते छॾे करे हिकदमि गर्जना ॿुधी वठी डुक पातऊं, पंहिंजा पंहिंजा साधन खणी करे उतां 18-4-22 थी विया, 9-2-11 खां दुगनी स्पीड में भॼी विया। चओ हरे राम। हाणे जो वरी अखियूं खोली ॾिठी त हिते भॻवान पूरो बंदोबस्तु कयो आहे, हे त सभु भॼी विया, शेर बि न आयो, कोई आवाज़ बि कोन्हे। हाणे त लॻे थो मुंहिंजे लाइ आहे सभु भोजन, मूंखे करणु खपे। लेकिन चई न, कंहिंजी बि रोटी मां कीअं खाई वेंदुमि? अरे कंहिंजो बि भोजन आहे, मां कीअं खावां कंहिंजो बि? मां छो खाईंदुमि? न खाईंदुमि मां, भॻवानु खाराए न। हाणे ॾिसो इहो त ग़लति आहे। भॻवानु जंगल में एॾी बढ़िया व्यवस्था करे छॾी, लेकिन पोइ बि न खाइणु लॻो। भॻवानु चई भी। टी लीला भॻवान जी। थोरो सो समय गुज़रियो, साध संगत जी 1-1.5 कलाक भोजन खुलियल पियो आहे। एतिरे में
डाकुन जी टोली आई, चो हरे राम। हे मस्त बढ़िया ब्लैक ड्रेस में डाकू। तरी माण्हू ईअं हूंदा जेके माण्हू जेको रूप धारण कंदा कपिड़ा बि ओड़ा पाईंदा। डाकू बि हूंदा त जंगल में संत महात्मा रहंदा आहिनि उन्हनि जी मदद कंदा। हे त वीचारो संसार छॾे आयो आहे, ही भजन तो करे, डाकू बि उनजी मदद कंदा। भगवान जी भक्ति में केॾी शक्ति आहे। मस्त लाल लाल तिलक लॻल, हाँ अंबे माता खे मञण वारा डाकू पहुता उते। जेॾी महिल अची करे नदीअ जे साम्हूं उते वण जे हेठों बीठा, बयाबान जंगल, डाकुनि जा जेके चेला अची, अरे सरदार सरदार छा थियो? चई हिते त पहिरियों ई भोजन पियो आहे असांजे लाइ, पूरी व्यवस्था थियल पई आहे, अचो अचो। जीअं वञण लॻो बढ़िया दाल जा ढुक भरिया, अञा कटोरो कयईं त डाकुनि जे सरदार चलाई, सर हेठि रख। छा थियो सरदार? मंगलूराम काथों जा? हिते तुंहिंजी नानी रखी हुई तुंहिंजे लाइ रोटी, उन्हें ख़बर अस तूं अचण वारो आहे, हिते तुंहिंजी व्यवस्था करे आ। चई त हे भोजन चई रख हिते, कोई चखजो बि न। छो सरदार ईअं छो था चओ? कि ॾिस त सही तरह तरह जा ताम पिया आहिनि, आस पास माण्हूअ जो कोई नामो निशान कोन्हे। इन जो मतिलबु सम्झे थो न? चई कोई असांजे पोयों आहे, हे सरकार जो कमु आहे, इन में ज़हर मिलियल आहे, असांखे मारण जो षड्यंत्र आहे। कि भूखा प्यासा असां ईंदासीं ऐं बढ़िया अचण सां एॾो स्वादिष्ट भोजन मिलंदो ताज़ो ताज़ो त तुरंत असां खाइण वेही रहंदासीं, पक कोई न कोई माण्हू हूंदे। महाराज हिते त परते परते तक ॾिसो कोई नथो नज़र अचे। अरे पागल, माण्हू ईअं हूंदो आहे छा? लिकी वेठो हूंदे, ॻोल्हियो उनखे। 10-15 डाकू, हथ में बंदूक बि हुई, उन्हनि खे ॻोल्हण लॻा। आस पास ॻोल्हनि, हेॾे ॻोल्हनि होॾे ॻोल्हनि, नज़र ई न अचे। उन्हनि खे कीअं ख़बर मथे गहरो जेको वण आहे उनजे झुरमुट में ई पक्षी वेठो आहे। हिकिड़े डाकूअ जो ईअं बंदूक खणी ॻोल्हे पियो त उनजे मुंहं मां गुस्से में निकिरियो और पत्ता बि हिली विया। उनजे मुंहं मां छा निकितो? हिन महिल मिले त हिते ई गोली ठका करे छॾियांसि। वीचारो सेठ जी घबराइजी वियो। सेठ जी घबरायो त उनजी जेकी डाली वेठी उतां हिली वियो। आवाज़ आई, जीअं आवाज़ आई मथे ॾिठई, तुरंत सरदार खे सॾ कई, ओ सरदार जी जल्दी अचो जल्दी अचो, हे मिलियो जासूस मिलियो। केरु आहे? टियों कबूतर वेठो अथव मथे, वो पक्षी मथे वेठो अथव। सरदार मुछनि खे ताव ॾिनो कि हलिया पुट हेठि आ। छो साईं हेठि छो अचां? हेठि छो अचां? अॼु त तोखे प्यार सां भोजन कराया। चई न असां भोजन न कंदासीं। भोजन त तुंहिंजे पीउ खे बि करिणो पवंदो। चओ हरे राम। चई असां छो भोजन कंदासीं? मुंहिंजी रोटी थोरी न आहे। त केरु रखी आहे हिते रोटी? चई मां ॾिसी वरितुमि, कोई आया हा घुमनि फिरनि पिया, रोटी रखियऊं, पोइ वरी हली विया। रोटी रखी करे हली विया, खाई छो न विया? चई साईं कोई आवाज़ आई शेर जी। चई इहे जेकी कहानी थो ठाहे न, इहा पंहिंजे पीउ खे वञी ॿुधाइजां। तूं हेठि अचु। चई न मां न ईंदुमि। चई ठीकु आहे त पोइ सिधो हितां ई मथे मोकिलींदुमि, बंदूक तानी कि मरता क्या न करता। चई बीहो बीहो अचां थो पियो। हेठि आयो पकड़े करे, चई हल शुरू कर। छा शुरू कयां? राम राम त कयां थो वेठो। चई राम राम त संग थींदे तोसां हिन महिल। हीअं कनपटीअ ते हिकु बंदूक रखीसि। चई खण भोजन खा। हथ में खणी आयसि दाल जो कटोरो भरे बढ़िया, पकोड़ा खणी करे। चई सभु आइटम खणी अचो, असांखे ॾाढी बुख लॻी आहे, पहिरियों हिन खे ई भोग लॻाईंदासीं, हे असांजो अतिथि आहे, जंगल जो महिमान आहे। हाणे मुंहं मां निकिरी वियुसि। चईसि मां न खाईंदुमि। चईसि चएमें न खा सरदार। चईसि वरी चई शर्त हणी आऊं, ज़िंदगी भर भेंदा दुकानदारी छॾिजी वेंदी। चईसि मां न खाईंदुमि। ॿियो बार चई न खाईंदुमि। सरदार ठका कयईंसि चमाट। डाकुनि जो हथु बढ़िया औलाद वांगुरु ठका, हिते 5 आंगुरियूं छपिजी वियसि। तुरंत संत जो वचन आयसि, नहीं खाओगे तो थप्पड़ मार के भी खिलाएंगे। हाणे वीचारो भोजन रोते रोते रोटी खाई। अब बताओ भाई, वीचारे के कटोरो पियारियोंसि भरे। चईसि पकोड़ा भी खाइणा पवंदे। पकोड़ा भी खाधई। ये पुलाव भी खाइणो पवंदे, पनीर टिक्का भी खाइणो पवंदे, वरी मथां खीरणी भी। चईसि पेट भरिजी वियो आहे। चईसि तूं भले उल्टी कर, असांखे चङी तरह हाणे ॾिसणो आहे त ज़हर कंहिंमें आहे। हिकु बि पदार्थ न छॾियोसि, पतो न आहे कंहिंमें ज़हर हुजे, सभु खारायोसि। चयोसि बीह हिते 5 मिंट 15 मिंट। हाणे त वीचारे खे निंड अचणु लॻी, एॾो खाराए छॾियोसि। ॾिठोसि हिनखे त कलाकु गुज़री वियो, अधु कलाकु। छो तोखे त कुझु थियो कोन? साईं मां तव्हांखे चयोमांव मां कोई जासूस वासूस न आहियां, मां हिते भॼन करणु आहे।
तू चे तो सेठ जी आया, हाँ सेठ जी आया पर भजन करण हिसाब सां ॿुधाए त पूरी ॻाल्हि चई ॿुधाई। पूरी ॻाल्हि जीअं चई ॿुधाई त सरदार जे अखियुनि में आंसू अचण लॻा। ये असां इन रोटीअ जे करे असां डकैती था कयूं। ऐं सेठ कमाइण वारो जंगल में वेठो आहे त संतनि जे वचन जे करे भॻवान इन जो बंदोबस्तु कयो आहे। राम राम थो करे। ही स्वार्थी माण्हू कॾहिं जीवन में जंहिं भॼन न कयो उहो हिते वेही करे अगरि भॼन थो करे त भॻवान उन जो ख़्यालु था कनि ऐं असां पाप करे नरक था वञूं, उन ॾींहुं बंदूक फिटी करे छॾियो। उहो ई प्रसाद सम्झी करे भॻवान जो भोजन स्वीकार कयूं। चयूं ॿुध सेठ जी असांखे बि उन महात्मा ॾे वठी अच। हाणे जेको सेठ जी हो उनजे अखियुनि में आंसू अची विया, जोर जोर सां रोअण लॻो, चवणु लॻो सरदार छा ॿुधायो, मां त संत जो अपमान पियो कयां, तिरस्कार पियो कयां, मां त उन सां शर्त लॻाई। लेकिन भॻवान ॾिसो अहिड़े ढोंगी माण्हूअ जो, अहिड़े नास्तिक माण्हूअ जो बि भॻवान मस्तक ते हथ रखियो। मुंहिंजी बि बाह अॼु भॻवान पकड़े वरिती आहे। अॼु मां बि वचन थो कयां कि जीवन भर उन जो ई भॼन कंदुमि जंहिं अची करे संत जो वचन पूरो करे ऐं मूंखे हिते जंगल में भोजन करायो आहे। इते ई उन्हनि संतनि हे दोहो चयो। उहे महान संत थिया श्री मलूकदास महाराज। बोलो संत मलूकदास जी महाराज की जय। जिन जे गुरु गादीअ ते हिन महिल परम पूज्य स्वामी श्री राजेंद्राचार्य महाराज विराजमान है। राजेंद्राचार्य महाराज काफ़ी साल पहिरियों असांजी प्रियंका बहन इहा कथा तव्हांखे ॿुधाई त उते उन्हनि इहे वचन कढिया ॾाढा प्यारा। तव्हां बि चओ भाई विश्वास वारा। अजगर करे न चाकरी, अजगर करे न चाकरी, पंछी करे न काम, पंछी करे न काम, दास मलूका कह गए, दास मलूका कह गए, सबके दाता राम, सबके दाता राम। अहिड़ी विश्वास जी शक्ति आहे। मंत्र जाप मम दृढ़ विश्वासा, पंचम भगत सो वेद प्रकाशा। दृढ़ विश्वास रखी करे भगवान जो भजन करे शरणागति वठे त केर संसार जी केर चए सॼो संसार दुश्मन बणिजी वञे, यमदूत काल बि उन जो वार विंगो नथो करे सघे। कुछ न अचे, कुछ न अचे, विश्वास रखे भगवान में, बस वॾी भक्ति थी वई, ॾाढी वॾी, ॾाढी वॾी। भगवान वस में थी वेंदा आहिनि जेके विश्वास रखंदा आहिनि। जीवन भर पोइ महात्मा मलूकदास भगवान जा गुणगान कंदा हुआ। धंधो वंधो सभु छॾिजी वियो। एॾा वॾा महात्मा ठहिया कि कई उन्हनि जे पोयों हलण लॻा ऐं जिन उन्हनि जो संग कयो उन्हनि जो बि उद्धार थी वियो। चओ हरे राम। और छा त उन्हनि जी मिठी वाणी, छा त उन्हनि जी वाणीअ में करुणा भरियल, केॾो विश्वास भरियल। ॿुधो त सही उन्हनि जी वाणी। हिकिड़ी वाणीअ में उहे चवनि था पिया, हे गोविंद, हे राधापति दामोदर नाथ भगवान, मां जॾहिं खां ॿुधो आहे तूं दीननि ते दया करण वारो आहे, तॾहिं खां मुंहिंजे मन में अहिड़ी आस जगी आहे कि अॼु खां मां तुंहिंजो आहियां, तूं मुंहिंजो आहे। यादि रखजांइ, मां तोसां संबंध जोड़े छॾियो ऐं मां तुंहिंजो थियुमि त तुंहिंजो चवाए हाणे मां काॾे वञा। मुंहिंजे मथां तिलक लॻी वियो, पटो कसिजी वियो, लेबल लॻी वई, नालो लिखिजियो कि मां श्री कृष्ण जो आहियां, हाणे मां काॾे वञा। माण्हुनि खे पतो पइजी वियो अथई हाणे तुंहिंजे ई नाले जी फेट कसी आहे, तुंहिंजो ई आसरो, तुंहिंजो ई सहारो आहे। और तुंहिंजे समान ॿियो कोई आहे बि कोन, कोई जचे बि कोन थो असांखे, तुंहिंजे टक्कर में कोई कोन्हे। हाणे ॿुध हे मुरली मनोहर, हाणे अगरि मुंहिंजी बेइज़ती थी थिए, मुंहिंजो नालो ख़राब थो थिए त मुंहिंजो त कुझु आहे ई कोन, मां त तुंहिंजो आहियां। त हाणे मुंहिंजी जेकी बि जेको अपमान थियो, तिरस्कार थियो, उहो तुंहिंजो ई अथई। मुंहिंजी खिल थी उहा तुंहिंजी खिल अथई। मुंहिंजो कुझु कोन्हे, मां तो में आहियां, तूं मुंहिंजो आहे, मां तुंहिंजो आहियां।